नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोजदार वडा में खबर ॾींदा हलूं त टालपुर वडा, मेहराब खान रिंद, गुलन खान खासकेली, अब्दुल रहीम खासकेली ऐं ॿियनि ॻोठनि में माकड़ पहुची विया आहिनि। ओचितो माकड़ जे अचण सबबि आसमान में रुगो माकड़ उॾामंदे नज़र अची रहिया आहिनि। माकड़ गिदरनि, हंधाणनि, सब्जियुनि, सारियुनि जे केलनि, गाहनि, लीमनि, अंबनि जे बागनि समेत ॿियनि केतिरनि फसलनि खे खाई नास करे छॾियो आहे। माकड़ दाख़िल थियण सां करोड़े रुपयनि जी ज़री मैशियत जो नुक़सान थियण लॻो आहे, जॾहिं त ज़रायत खातो अॻो निंड में सुतल आहे, जेको माकड़ खे भॼाइण लाइ पंहिंजो को बि किरदार अदा न करे रहियो आहे, जंहिं करे माकड़ जी मौज लॻी वई आहे, जंहिंजी उॾाम जारी आहे। माकड़ जे अचण ऐं ज़री मैशियत जो थींदड़ नुक़सान ॾिसी आबादगार ऐं हारी मायूसी ॻणतियुनि में वकोड़जी विया आहिनि, जंहिंजो चवणु आहे त जेकॾहिं सिंध ऐं वफ़ाक़ हुकूमतूं ज़रायत खाते माकड़ खे भॼाइण लाइ पंहिंजो किरदार अदा न कयो त माकड़ ज़री मैशियत खे तबाह करे छॾींदा, जंहिं सां मुआशी बहरान पैदा थींदो, आबादगार ऐं हारी कंगाल थी वेंदा, बुख ऐं बदहाली जे वर चढ़ी वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।